नाज़रीन, गुलामुल्ला शहर के वाटर सप्लाई स्कीम मुकम्मल तौर पर नाकारा बनियल है, जंहिं करे शहरी पानी फुड़े लाइ भी परेशान आहिनि। ॾिसूं था शहज़ाद मला जी रिपोर्ट। पानी खुदा तरफ़ां ॾिनल हिकु वॾी नेमत आहे। गुलामुल्ला शहर जी आवाम पानी फुड़े लाइ सिकण लॻी आहे। शहर जी वाटर सप्लाई स्कीम मुकम्मल तौर ते नाकारा बणिजी वई। शहरियुनि खे पाणी जी फ़राहमी मुकम्मल बंदि। शहरी पैसनि ते पाणी ख़रीद करण ते मजबूर। पब्लिक हेल्थ ऐं DC ठटो ख़बर हूंदे बि बेख़बर बणियल। करोड़े रुपयनि जी बजट हड़प। इन हवाले सां शहरियुनि आवाज़ TV सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। असांजो ही गुलामुल्ला शहर जो वाटर सप्लाई कई सालनि खां जेको आहे तबाह ऐं बर्बाद थियल आहे ऐं हिन में पाणीअ में कुता मुआ पिया आहिनि। वाटर सप्लाई जूं जेको लाइनूं आहिनि से नाकारा आहिनि, मोटरूं ख़राबु आहिनि। पाणी माण्हू जेको आहे सो शहर जा इहो गंदो पाणी वापरण ते मजबूर आहिनि। असीं DC साहब खां मुतालबो था करियूं त असांखे फ़ौरन जेको आहे इन ते कदम खणी असांजो मसइलो हल बि हींअर पाणी हले पियो, उन्हनि जूं लाइनूं जेकियूं आहिनि पुराणियूं लाइनूं आहिनि जिन में गटर जो पाणी इस्तेमालु थिए थो। 3 महीननि खां इहो गटर इस्तेमालु थिए पियो। असां वटि वाटर सप्लाई में का बेड़ी जेको तो असां वटि कोन्हे पंहिंजो सहूलियत। असां DC साहब सां मुतालबो करियूं था त असांखे शहर जे माण्हुनि खे इहो पाणी जेको तो सही फराहम कयो। असांखे पाइप 3 महीना असां रुली आहियूं यार, इन पाणीअ जे करे दर बदर आहियूं। वाहन में पाणी कोन्हे, दरिया में पाणी कोन्हे, वाटर सप्लाई में पाणी कोन्हे। असीं बाक़ी ढकन में विज़ू इला माण्हुनि में पाणी कोन्हे। ये बिल्कुलु पट वाहण सुका पिया। गुलामुल्ला शहर में असांजे में पाणी कोन्हे। असां इलाही तमामु असां ॾुखिया आहियूं। गुलामुल्ला शहर में असां ना पाणी आहे, ना ॿियो मस्जिद में ना विज़ू ॾा पाणी आहे, ना रद पचा ॾा पाणी आहे। असांजी ज़मीन ई न त ठहियो, ज़मीन ठहियो, असांजे रद पचा ॾा पाणी कोन्हे। पंहिंजी वाटर सप्लाई आहे जंहिंमें तक़रीबन 11 सालनि खां वठी उन जूं लाइनूं जेके आहिनि से डैमेज आहिनि, उहे तबाह थियूं पियूं आहिनि। ड्रेनेज ऐं वाटर सप्लाई जूं लाइनूं मिक्स थियण जे सबबु असां वटि जेकॾहिं वाटर सप्लाई जो पाणी अचे बि थो त उहो कलाकनि जे कलाकनि ताईं गटर हले थो, जंहिंमें जा बदबू बि अचे थी, जंहिंमें जा वबाई बीमारियूं बि फैलिजनि थियूं। उहो पाणी कंहिं बि हवाले सां इस्तेमाल जे लाइक़ु आहे ई कोन। असां गुज़ारिश ई करे सघूं था, असां को बि चिता कोन पिया ॾियूं। असीं गुज़ारिश था करियूं त ख़ुदा रा हिते बि इंसान था रहनि, हिते बि इंसानी आबादी थी रहे, उन्हनि ते रहम खाई घटि में घटि असांखे पीअण जो या घरेलू इस्तेमाल जो पाणी फ़राहम करे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त गुलामुल्ला शहर में वाटर सप्लाई स्कीम न सिर्फ़ु तइमीर कराए, शहरियुनि खे पीअण जे साफ़ पाणी जी फ़राहमी बहाल कई वञे। कैमरामैन हाजन मला सां गॾु शहज़ाद मला, आवाज़ न्यूज़, गुलामुल्ला।